अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक अरिड़हं पढ़ंदासीं सिंधी 12 किताब जो। पहिरीं इनखे रवां करे पढ़ंदासीं, पोइ उनखे हेजे करे पढ़ंदासीं। शुरू कयूं था। सबक अरिड़हं। तोतो हीउ तोतो आहे। ज़ालिम तोतो मेवो खाए थो। तोते जो पर न पट। तोते खे न मार। ज़ुल्म न कर। हाणे असां हिनखे हेजे करे पढ़ंदासीं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ़ी शुको सबक, अलफ ज़बर अ, रे ज़बर र, अड़े ज़बर अ, हैवानुन पेशु हूँ, अरिड़हं। सबक अरिड़हं। तोया तो हे इधर ही हमज़ो पेश ओ ही ओ। तोया तो अलमंद आहे। तोतो ही तोतो आहे। ज़ादली ज़ा लाम ज़रीली मीम पेशमो ज़ालिमो। तोया तो मीम ये में वावा मेवो केलिफ काम जो ये ए खाए थे वाथो। तोतो मेवो खाए थो। तोया तो ये ते तोते जिमाजो पेदवर पर पेशुरु पर नून वरना पेदवर पट ज़रिट पट। तोते जो पर न पट। तोय तो ये ते तोते के ये खे नून वरना मीमल मार ज़रिर मार। तोते के न मार। ज़ोय पेश ज़ो लाम पेश लो मी पेशमो ज़ुलुमो नून वरना कौद वरकार ज़रिर कर। ज़ुलुम न कर। तोतो ही तोतो आहे। ज़ालिम तोतो मेवो खाए थो। तोते जो पर न पट। तोते खे न मार। ज़ुल्म न कर।